खैरपुर सिंध जे मशहूर दरगाह हज़रत लौंग फ़कीर लोढ़े वारे जो 161हों टे रोज़ा उर्स मुबारक पंहिंजी पुॼाणी खे पहुतो, जिते सजादा नशीं फ़क़ीर शेर अली ॾेथो जिन इख़्तितामी दुआए ख़ैर घुरी वई, जंहिंमें मोहबती महिमाननि पांधीड़नि अक़ीदतमंदनि मुरीदनि खे पैगाम ॾींदे चयो त असां इंसान ज़ात जी इज़त एतिराम सां गॾु उन्हनि सां प्यार कयो खेनि कीन रंजायो। इन मौक़े ते फ़क़ीर अली ग़ालिब ॾेथो, फ़क़ीर अली मुज़म्मिल ॾेथो, फ़क़ीर अनवर अली, फ़क़ीर आबिद अली, माशूक़ अली ॾेथो, फ़क़ीर मोहब अली ॾेथो, मंसूर अली राजपूत, फ़क़ीर आसिफ़ अली ॾेथो, फ़क़ीर अज़ीज़ुल्ला तुनियो, हफ़ीज़ुल्ला शेख, ख़ादिम हुसैन मंगी, काउंसलर इरफ़ान अली हालेपोटो, मोहम्मद पंजल बुरड़ो, नेशनल प्रेस क्लब जे वफ़द समेत पूरे पाकिस्तान मां जमायत पांधीड़ा अक़ीदतमंद जमायत तुनिया कुबर ॾिया ॾहिराज ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई ऐं आख़िर में न्याज़ नगर जो बंदोबस्तु पिणु कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।